जाना जी ते खबर है जी 45,000 जी वीसी खुली है मुझी। हाँ ए बुध मना के करना के खबर ही न पवे ते खबर है जी दीवारों के करना होंदा वो इन्ने जे करे तो मुझा ते खबर कर्जी जाम मन वीसी बुधंदा न त पोइ हितां मन राज्य फ्री ईंदा हुजे मुंहिंजा 500 ॾे हुजंदा मुंहिंजे 300 ॾे हुजंदा मुंहिंजे 400 ॾे पोइ हाणे लाज़मी पाखे पंहिंजे ख़र्च लाइ रखणा आहिनि न केतिरे खे ॾींदासीं कंहिंजी नानी अबा केरु आहे ख़ुदा जी मार पे किथे पियो किथे जेको घुम लॻे पे ॿ टे ॾींहं भाॼीदार थियो ईअं राशन वारे खे ॿुधायोसि सब्जी वारे खे ॿुधायोसि धोबी वारे खे ॿुधायोसि खीरा वारे खे ॿुधायोसि कपिड़ा जेका खयां ॿुधायोसि जेका चैंपल खयां हुनखे ॿुधायोसि मां हिकु हिकु माण्हू खे आउं ॿुधाए आहियां ख़ुदा जी मार अपनी छे थो अथई छा ॿुधाए इहो त ॿुधाए छा आहे ॿुधाए आहियां त मेंटल जी विसी खुली अची पंहिंजा कर्ज़ वठी वञो दा जेका तोखे मार पोइ अरे अॼुकल्ह दीवारों खे कनि न उते ख़बर आहे भाई मुंहिंजा कर्ज़ हले न हिनखे मना पियो करे अलाए केतिरनि खे मना कई आहे कुटण तोखे ॿियो कमु ई कोन्हे सभिनी खे दावत ॾींदो बाई ॾियो भाई तोखे मुंहिंजी विसी खोली आहे न परायो कर्ज़ खाई मरी वेंदे सुबुह जो तूं त मरी वेंदो पैसा त मूंखां वठंदा न परायो ख़तमु न तुंहिंजो त कोन ख़तमु न तोखे आङूर ठला थी बाहि पई छितो थी ईअं अचनि न पिया सभिनी ॿुधायां ठीकु कजनि ॿियो धंधो ई कोन सॼो कुटण पियो धंधो ने ख़ुदा जी मार पे